छा तव्हांखे ख़बर आहे त अरब शहज़ादा जॾहिं बि शिकार ते ईंदा आहिनि त हू अकेला छो ईंदा आहिनि ऐं उन्हनि सां गॾु संदुनि घर वारा या घर वारियूं गॾु छो न हूंदियूं आहिनि? उन्हनि खे तलोर पखी या हरण जो गोश्त पसंदि न आहे, पर असुलु कहाणी कुझु हीअं आहे त अरब शहज़ादा जॾहिं बि शिकारगाह में ईंदा आहिनि त महल खां परे ख़ीमा बस्ती क़ाइमु कई वेंदी आहे, जिते ॿिपहरी खां पोइ शिकार शुरू कयो वेंदो आहे। शिकार में शिकार लाइ घोड़ा, कुत्ता ऐं बाज़ इस्तेमालु थींदा आहिनि। मग़रिब खां पहिरीं शिकार ख़तमु करे मग़रिब जी निमाज़ बाजमायत अदा कई वेंदी आहे, जंहिंखां पोइ कयल शिकार पचायो वेंदो आहे, जंहिंमें बारबीक्यू, कढ़ाई, स्टीम रोस्ट समेत केतिरनि ई क़िस्मनि जा ताम तयारु कया वेंदा आहिनि ऐं खाधा वेंदा आहिनि। इशा जी निमाज़ बाजमायत अदा कई वेंदी आहे ऐं अरब शहज़ादा पंहिंजनि ख़ीमनि जो रुख़ कंदा आहिनि, जिते हुकूमत पाकिस्तान जे मक़ामी इंतिज़ामिया ऐं माण्हुनि जे ताउन सां उन्हनि शहज़ादनि खे नफ़सानी हवस पूरो करण लाइ नंढी उमिरि जूं मक़ामी छोकिरियूं पेश कयूं वेंदियूं आहिनि। उन ॻाल्हि जो ख़ासि ख़्यालु रखियो वेंदो आहे त छोकिरियूं मक़ामी हुजनि, मतिलबु पाकिस्तानी हुजनि, जिन जी उमिरि 12 खां 14 सालनि खां मथे न हुजे। शहज़ादनि खे पेश करण खां पहिरीं उन्हनि छोकिरनि खे ख़ासि तरबियत ॾिनी वेंदी आहे त शहज़ादनि खे कंहिं बि क़िस्म जी मज़ाहमत या परेशानी खे मुंहुं ॾियणो न पवे। अंदर जे गुझ जी त केरु नथो ॼाणे त उन्हनि छोकिरियुनि सां छा थींदो हूंदो, पर उहो त थींदो हूंदो जेको हिकु बाज़ कंहिं मासूम पखी सां कंदो आहे। उन ते हिकु मेजर साहब पंहिंजो नालो ज़ाहिर न कंदे ॿुधायो त मूं ख़ीमनि खां ॿाहिरि उहे आवाज़ ॿुधा जेके कंहिं अकूबत खाने मां ईंदा आहिनि। उन तजर्बे खे ॿुधाईंदे हिकु फ़ौजी जे अखियुनि में ॻोढ़ा हुआ। उते अव्हां पाण सोचो त जिते हिकु फ़ौजी जी हिमत जवाबु ॾेई वञे, उते ज़ुल्म केॾी इंतिहा ते हूंदो ऐं बर्बरियत कीअं रक़्स कंदी हूंदी। शेख ज़ैद इस्पताल जा डॉक्टर बि उन ॻाल्हि जा शाहिद आहिनि त इमरजेंसी में उहे नंढी उमिरि जूं छोकिरियूं गहरे अंदरूनी ज़ख़्म जी वजह सां केतिरा ई ॾींहं इस्पताल में गुज़ारींदियूं आहिनि ऐं के त पंहिंजूं हयातियूं विञाए वेहंदियूं आहिनि। मुंहिंजो पूरी क़ौम खां सवालु आहे त छा असां दलाल आहियूं या ही मुल्क का हीरा मंडी आहे? चंद पैसनि, वीज़ाउनि ऐं इनामात जे एवज़ असीं पंहिंजूं नियाणियूं विकिणी था छॾियूं। कहिड़े कम जो आहे एटम बम ऐं कहिड़े कम जी आहे असांजी आज़ादी जेका हज़ारे जानियूं ॾेई हासिल थी? केॾांहुं हली वञे थी असांजी क़ौमी गैरत जॾहिं उहे शहज़ादा पाण में वेही पाकिस्तानी क़ौम जी इज़त ऐं गैरत खे तारो तार कनि था। ऐं लानत थो विझां अहिड़नि शहज़ादनि ते ऐं उन्हनि शहज़ादनि जी दलाली कंदड़ बेगैरत वॾेरनि ते।